पीपुल्स पार्टी की क़यादत खैरपुर के NA 208 ते अॻूणी MNA नफ़ीसा शाह खे टिकट जारी करे छॾी आहे। साॻी तक के इम्कानी उम्मीदवार नवाब खान वसाण खे पार्टी क़यादत बदिले में सूबाई तक ते उम्मीदवार नामज़द कियो वियो आहे। पेश आहे वकार मंगी जी रिपोर्ट। NA 208 ते वसाणन ऐं जीलानी जे तेज़ इख़्तिलाफ़न खां पोइ आख़िरकार जीलानी वसाणन खां गोए खणी विया। नवाब वसाण कुर्बानी ॾेई छॾी। सैयद कायम अली शाह जी ज़िद पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी खे NA 208 सीट नफ़ीदा शाह खे ॾियण जो हितमी ऐलान करणो पइजी वियो। नफ़ीदा शाह खे NA 208 सीट मिलण जो ॿुधी कारकुन वॾे तइदाद में जीलानी हाउस पहुची करे चुमिरियूं हणी मिठाइयूं विरायूं ऐं जीए भुट्टो जा नारा हयां। NA 208 हासिल करण लाइ वसाणन ऐं जीलानी न चोटीअ जो ज़ोर लॻायो हो। सैयद कायम अली शाह पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी फरियाल टालपुर सां ॿ अलॻि मुलाक़ातूं कयूं। क़यादत खेसि NA 208 तां हथु करण लाइ ज़ोर भरियो, पर जूने सियासतदान सैयद कायम अली शाह क़यादत ॾाढो हिकु ई मौक़ो रखियो त NA 208 जीलानी जी अमानत आहे, जंहिं तां क़यादत परेशान थी करे नफ़ीदा शाह खे टिकट ॾेई करे नफ़ीदा शाह जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करे छॾियो। NA 208 जी सॼी फिल्मी सीन में मंज़ूर वसाण जो अहम किरदारु रहियो, छो जो नफ़ीदा शाह जीलानी खे NA 208 जी टिकट मंज़ूर वसाण जी हामी भरण सबबि मिली। हाणे वक़्तु ई ॿुधाईंदो त मंज़ूर वसाण पंहिंजे भाइटे नवाब वसाण जी मुखालफ़त छो कई ऐं नफ़ीदा शाह जीलानी खे NA 208 ॾियाराइण में मंज़ूर वसाण खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो। कैमरामैन जानमान नारेजो सां गॾु वकार हुसैन मंगी, मेहरान TV न्यूज़ खैरपुर।